يوفون بالنذر ويخافون يوما كان شره مستطيرا ويطعمون الطعام على حبه مسكينا ويتيما وأسيرا صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والذاكرين والمطمئنين والموقنين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا وحبيبنا وكريمنا ورحيمنا ومحبوبنا ومرغوبنا ومطلوبنا ومأوانا وملاذنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور قبورنا ونور حشرنا ونور ديننا ونور دنيانا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا محمد وآله وصحابه وأزواجه وآل بيته وبارك وسلم. بندہ پروردگار محمد احمد نبی دوست دار چار یارم تاب اولاد علی مذہب حنفی ادارم ملت حضرت خلیل خاک پائے اوس اعظم زیر سایہ ہر ولی. حضرت بھٹائی صاحب رحمت اللہ تعالیٰ علیہ ذات بابرکات ارشاد و فرمائے تو کامل کربلا میں اہل بیت آیا مارے مصر نسی تن کافر کمبایا سچو کے بی بی اجایا ہڑا سور ہس پری. برادران عزیز اللہ تبارک و تعالی جے ذات بابرکات جے مقدس کلام پاک ماں آیت مبارک ماں پیاری جماعت جے خدمت میں تلاوت کئی ویا. انہی آیت مبارک جو ترجمو آیت مبارک جو شان نزول حضرت امام حسین علیہ السلام جا مصائب آئی فضائل بیان کرے خیر جی دعا بندا سے اللہ تبارک و تعالی جی ذات بابرکات تواسا ساری جماعت کے رب العالمین صاحبہ جے پیارے محبوب علیہ السلام انہیں جے بچڑن جو عشق و محبت عطا فرمائے. ارے اللہ تبارک و تعالی جی ذات بابرکات پاج مقدس کلام پاک جے اندر 29 سپارو قرآن پاک جو دار صورت جے اندر رب تو فرمایا تو یوفون بالنذر ویخافون یوما کان شرہ مستطیرا. اللہ جی ذات بابرکات ارشاد ہو فرمایا تو یہ مجابہ نائن جے کے پاجو منتوں پورو تھا کن پیا پاجا نظر پورا تھا کن پیا یوفون بالنذر رب العالمین تو فرمایا تو پاجو سکھاؤں بھی پورو تھا کن پاجا نظر بھی پورا تھا کن ویخافون یوما کان شرہ مستطیرا. اے انہی دیاں کاٹ جن تھا جے دیاں تے سختی اے شدت فعل ہوندی یعنی وہ قیامت جو ڈھارو ہوندو اور وہ زلزلے جو ڈھارو ہوندو جو آسمان پھاٹی پوندا رب العالمین جے ذات بابرکات جائی آسمان جا ستارہ گری پوندا جبل پہاڑ پانی پانی تھی پوندا کوئی امارت بچ دنیا جے تختے تے نہ رہدی وہ ڈھارو واجے ڈھارے کا اللہ جے ذات بابرکات جا بانا جے جنن کے خوف بھی ہوندو وا وہ جے کو اللہ جے ذات بابرکات کا جندو ساری خدائی بری انہی کھٹ جندیا. ارے اللہ تبارک و تعالی جی ذات بابرکات نے فرمایا وَيُطْعِمُونَ الطَّعَامَ عَلَىٰ حُبِّهِ مِسْكِينًا وَيَتِيمًا وَأَسِيرًا. رب العالمین جی ذات بابرکات فرمایا تو یہ تام تھا کھاران پیا پر پاجے دیکھا وجے واسطے نہ پاجے بابا کران جے واسطے نہ انہی رب جے محبت میں تا تام بھی کھاران تا کھادا بھی کھاران پر کہہ کے تا تام کھاران مسکین و یتیم و اسیرا. یتیمن کے بھی تام کھاران والا تو مسکینن کے بھی کھادے کھاران والا تو قیدن کے بھی کھادے کھاران والا. جے وقت میں جو مسکینن کے یتیمن کے قیدن کے تام تھا کھاران پیا انہن کے سیراب تھا کن پیا انہن کے کھادا کھارائے کرے یہ تا فرمان پیا انما نطعمکم لوجہ
کے تام تھا کھا رہا ہوں کھادا تھا کھا رہا ہوں پیا یہ صرف اللہ جے رضا مند دے جواز دے تھا کھا رہا ہوں پیا وہ انہی کھاتے کھا رہا ہے جو تام جے کھا رہا ہے جو تما کو بدلو نہ تھا وٹھوں تما کو سلو نہ تھا وٹھوں تما کو اجورو نہ تھا وٹھوں یہ تما کے نہ تھا چوں پیا تما سا جواز دے کا وری دنیا جے تختے تے پرچار کندا وتو انہی جے کرے تما کے تام تھا کھا رہا ہوں پیا تا پنل رب العالمین راضی ہوجے ارے وہ تو آیت مبارک جو شان نزول راہ شریف کے درو وجا واسا اللہ تبارک و تعالی جزاک بابرکات جا پیارا محبوب رحمت والا سائی رسولن جو سردار بیا تے یتیمن جو یار بیا تے مسکینن جو مددگار بیا تے رحمت للعالمین بیا باجا نورانی قدم مبارک بھرے کرے حیدر قرار ولیین کے سردار جہاں ویلی مبارک تے تھا جن کا اما سن خاتون جنت جنت جی مالکانی دی بیٹی آ تے جنت جے نوجوان جا سردار حضرت امام حسن المجتبی بھی بیٹھو آ حضرت امام حسین علیہ السلام جی داد بابرکات 55 جو شہزادن جو زمانو آ آنے رسولن جا سردار جے وقت میں ولیین کے سردار جی ہاں ویلی مبارک تے نورانی قدم کھڑی آیا بار فرمایا تے حیدر قرار ولیین جا سردار او مجھے بجری خاتون جنت تو مری جنت جے عورتوں کی سردار اج مجھے کلن جا سوار مجھے زلفن کے بٹن والا مجھا بچڑا نظر کو رتا چن پیا تو حیدر قرار حضرت بجا بدی کر عرض تو کرے کو تم محبوب تجھے کلن جے سوار شہزادن کے بخار تھی پیوا نبی صاحب کو فرما کو تو مجھے بچڑا جو کو تما علاج کرایا وا تو حیدر قرار ولی جو سردار عرض تو کرے تو محبوب تو جڑو حبیب بھی ہو جے تو جڑو طبیب بھی ہو جے ماں حیدر قرار جکن میں لب مبارک تو وجے کو تو خوش تھی تیوں پان پئی ہوں ابو بکر جے زار واری جائے دے تو لب مبارک رکھے تو ان کے شفا ملی تھی ونے پئی جابر جے تھوڑے اڈے میں لب مبارک تو وجے کو تو ہزار صحابی کائے رو تھا کن پیار تو جے لب وارو تام نہ تو کٹے مدینے پاک جے کھارے کو میں تو لب مبارک فٹی کرے تو مصری کو ودی کے مٹھو تھی تو ونے آنے تما مہربانی کرو پاجے بچن جے متو رحمت جو ہتھ گھمائی دو پانی جو ٹھک شہزادن کے پڑی دی دو شہزادہ پیدا ویدا تو خوش تھی ویدا تو جڑو حبیب طبیب بھی ہو جے تو وری بن ڈاکٹر کے حبیب جی طبیب جی کیڑی گولا کیو مہربانی فرما تما پاجے ڈوٹن کے پار دعا فرمایو نبی پاک علیہ الصلوۃ والسلام جی ذات بابرکات فرمان پاک برابر ولی جا سردار حیدر قرار مرتضی مشکل کشا شیر خدا تو اللہ جو شیر برابر رب العالمین سایہ مجھے لب میں یو اثر بھی رکھو یا شفا بھی رکھیا یا طاقت بھی رکھیا جے کرے ماں پاجے بچن کے رحمت جو ہتھڑو گھمائی دوست بھی خوش تھی پوندا جے کرے پانی جو ڈھک پڑی دی دوست نے اللہ سین کے شفا دی دو پر نبی پاک علیہ الصلوۃ والسلام جی ذات بابرکات فرمان پاک حیدر قرار ارے ماں تما کے گرو تمام سورو نفس ہو جا تما وہی کیو حیدر قرار ولی یہ سردار عرض جو تما وہ کیڑو تما جو حکم کیڑو تما جو فرمانا نبی پاک علیہ الصلوۃ والسلام جی ذات بابرکات فرمان پیا تما نظر باسو تما سکھ باسو تما بات باسو مجھے کلن جا سوار پاڑے خوش تھی پوندا تو حیدر قرار ولی جو سردار تو عرض کرے تو مجھا محبوب کریم اسا نظر کیڑو ماروں اسا سکھ کیڑی رکھو باس کیڑی باسو امت باس باس دیا تک دے کیوں فتح جلائے کیوں رائے خدا جے خیرات بھی کبیا مجھا مٹھا دا توجہ فرماؤ اے قرآن پاک جو فیصلو جے کرے کو انسان کی مار کی تو پے بلار کرے شہر میں علاج تو کرائے کو تو تندرستی نتی تدا کراچی بھگو حیدرآباد بھگو وڈن وڈن اسپتالن میں وڈن وڈن ڈاکٹر لکھو طبیب لکھو علاج تو کرائے پر اللہ حاضر کیا سنیے کہ لا علاج کرے تھا جن دنیا جا حکیم بھی تے ڈاکٹر بھی وہ تو اللہ جے ذات بابرکات جو پالڑو ہانے رب جے دربار میں عرض تو کرے گویا کلندر سونے جے درگاہ تے تو وجے پیو لطیف سونے جے درگاہ تے تو وجے پیو مخدوم محمد اسماعیل پیارے شریف والے بزرگ جے درگاہ تے تو وجے پیو حضرت سلطان باہو رحمت اللہ علیہ جے درگاہ تے وجے یا حضرت خواجہ معین الدین چشتی اجمیری رحمت اللہ علیہ جے درگاہ تے وجے اتے وجے پاجے پن رب کے کیچے میں پاد پائے کرے رب کرے تو مجھا مالک مٹھا سائی ہانے ما تو کے عرض ایو تو کیا تما کے ہی بیماریاں دنیا جے ڈاکٹرن جا علاج کرایا مگر شفا کا تو نہ ملی سکیا ہانے تو جن پیارن جے آستانے تے آئے وایا نہ کلندر جے صدقے لطیف سونے جے صدقے جے کرے تو ما کے تندرستی کامل عطا فرمائی تما ہن جائے تے مجھا مالک سائی نہ دے کیوں پتہ جو پاس دئی وے تسے سکھا جے دئی وے تسے جے کرے کہ اولاد نتی تے پے رب کے عرض کرے تو مجھا مالک مٹھا تو جے پیارے جے درگاہ تے آئے وایا مجھا پینگڑا لودرا مجھے ہنج سائی کر تما جے تے چھلا کوئی باس دئی وے تسے جے یو جائزہ نبی پاک علیہ الصلوۃ والسلام جی ذات بابرکات فرماتا حیدر قرار تما باس باسو نظر کیو مجھا شہزادہ پاڑے خوشی پوندا تو حیدر قرار تو رس کرے کو یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم ہارے ماں کے دادے کیوں پتہ کیوں تکونن کے چھلا تکونن کے فٹرا تکونن کے جے کرے تما ارشاد فرمایا تا ساڈے دہاڑا لگو لاگ محبوب تو جا بچڑا روزہ رکھدا سے یا حیدر قرار دی نظر کیو خاتون جنت جے ذات بابرکات
जी बास बासी वरी सदन बानिया उन्हीअ जो नालो वा फिज़ा उन्हीअ बि या बास बासी महबूब खे हथ हथ बजा बधी करे अर्ज़ कयो त साईं अलाह जी ज़ात बाबरकात तुंहिंजे शहज़ादनि खे तंदुरुस्ती कामिल अता फरमाए असां इहा सुख अदा बासियूं पिया नज़र था कयूं पिया त असां 3 ॾिहाड़ा लॻो लाग रोज़ा रखंदासीं रब करे त हज़रत इमाम हसन हुसैन ख़ुशि थी पवनि नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात तशरीफ़ कयूं हलिया विया रात जो टाइम थियो आहे हैदर करार बि रोज़ो रखियो आहे वलियनि जे सरदार खातून जन्नत जे ज़ात बाबरकात बि रोज़ो रखियो आहे सदन बानीअ जो नालो आहे फिज़ा उन्हीअ बि रोज़ो रखियो आहे सुबुह जो जेॾी महिल जो टाइम थियो आहे त हैदर करार वलियनि जो सरदार हिकिड़े यहूदीअ जे दुकान ते वियो आहे 2-3 सेर जबल जा वञी वठी आयो आहे पंहिंजे राणीअ खातून जन्नत खे चई ॾिना अथई त तूं महबूब करीम जी बचड़ी आहे हाणे मां तोखे अनवारे ॾिनो आहे इहो ठाहे तयारु कजो त साॼीअ रोज़ो खोलींदासीं 3 सेर जवन जा हुजनि अम्मा सां उन्हनि खे ठाहे तयारु कयो हाणे जंहिं वक़्त में 14 कलाक जो ॾींहुं हो या 15 कलाक जो ॾींहुं हुयो आल बैत जे ज़ात बाबरकात जा बचड़ा हैदर करार साईं बि रोज़े में यादि खातून अतहर बि रोज़े में यादि सदर बानी बि रोज़ेदार आहे साॼीअ जो जंहिं वक़्त में टाइम थियो आहे ओॾो आज़ान जे अचण जो टाइम थियो आहे आल बैत जे आॾो इहो ताम तयारु थी अचे पियो आहे त ओॾो आज़ान अचे त हैदर करार बि रोज़ो खोले अम्मा सां खातून जन्नत बि रोज़ो खोले सदर बानी बि रोज़ो खोले त रब जो कसम आहे हैदर करार वलियनि जे सरदार जे दरवाज़े ते आवाज़ थो अचे अस्सलामु अलैकुम या अहल बैत मुहम्मद ओ नबी पाक जा बचड़ो हैदर करार वलियनि जा सरदार तव्हांजे हवेलीअ जे दरवाज़े ते मां मिस्कीन आयो आहियां उञायल बि आहियां बुखायल बि आहियां महिरबानी कयो अॼु ताईं तव्हांजे दरवाज़े तो साली खाली न वियो आहे मूंखे महिरबानी कयो ताम खारायो त हैदर करार वलियनि जो सरदार बानीअ खे थो फरमाए त बानी इहो ताम जेको असांजे रोज़े जे वास्ते तयारु थियो पियो आहे इहो खण वञी दुनिया मिस्कीन खे ॾेई असां पाणीअ ते रोज़ो खोलींदासीं वरी आल पे तो तव्हांजे ज़ात तो सदको वञा नबूवत बि तव्हांजे घर जी त रिसालत बि तव्हांजे घर जी शहादत बि तव्हांजे घर जी त सखावत बि तव्हांजे घर जी हैदर करार जे बानीअ उहो ताम कयो आहे अॼु उन मिस्कीन खे ॾिनो अथई हैदर करार पाणीअ ते रोज़ो खोलियो आहे सिर्फ़ रुगो पाणीअ ते ॿियो को ताम न चंद के खार कुमार उन्हीअ ते रोज़ो खोले अल्लाह जा शुक्र कयूं सॼी राति इबादत में गुज़ारी अथनि राति जो टाइम थियो आहे त वरी हैदर करार बि रोज़ो रखियो अम्मा सां खातून जन्नत बि रोज़ो रखियो सदन बानीअ बि रोज़ो रखियो आहे वरी ॿियो ॾिहाड़ो 14-15 कलाकनि जो रोज़े में गुज़ारियो अथनि हाणे साॼीअ जो टाइम थियो आहे त बानीअ उहो ताम तयारु करे हैदर करार अम्मा जी जल खातून जन्नत जे आॾो अचे रखियो आहे हाणे साॼीअ जो आज़ान जे अचण जो टाइम आहे त आल बैतनि जे दरवाज़े ते आवाज़ थो अचे अस्सलामु अलैकुम या अहल बैत मुहम्मद ओ आल बैत जा बचड़ो तव्हांजे मथां लख लख सलामतियूं हुजनि अलाह जूं रहमतूं बि हुजनि रब जा प्यारा आहियो तव्हांजे दरवाज़े तो साली खाली न वियो आहे मां यतीम आहियां उञारो बि आहियां त बुखारो बि आहियां महिरबानी कयो मूंखे ताम खारायो हैदर करार थो फरमाए बानीअ खे त बानी इहो ताम खण वञी इन यतीम खे ॾेई असां पाणीअ ते रोज़ो खोलींदासीं रात जो टाइम भी कुरान की तिलावत में गुजरियो इबादत में गुजरियो असर जो टाइम थियो आहे त वरी पाणीअ ते सिर्फ़ रुगो रोज़ो रखियो वियो आहे चंद के खार कुआर उहे आल बैत जे बचड़नि खातियूं हैदर करार साईं बि खाधी आहे खातून जन्नत बि खाधी आहे रोज़ो रखियो अथनि हाणे सुबुह जो टाइम थियो आहे त इहो 14-15 कलाक जो ॾिहाड़ो ईअं रोज़े में गुज़री वियो आहे साॼीअ जो टाइम थियो आहे त बानीअ ताम तयारु करे अची आल बैत जे ख़िदमत में हाज़िर कयो आहे आज़ान जे अचण जो टाइम क़रीब आहे आल बैत इंतज़ार में वेठा आहिनि त आज़ान अचे त रोज़ो खोलियूं त दरवाज़े ते आवाज़ थो अचे अस्सलामु अलैकुम या अहल बैत मुहम्मद ओ आल बैत जा बचड़ो हैदर करार वलियनि जो सरदार आहे शाह मर्द आहे हसन हुसैन जो बाबू आहे खातून जन्नत जो वर आहे असदुल्लाह गालिब आज ताईं तुंहिंजे दरवाज़े तो साली खाली न वियो आहे मां कैदी आहियां हाणे कैद खां छुटो थो बचा महिरबानी कयो मूंखे ताम खारायो हैदर करार वलियनि जो सरदार थो फरमाए पोइ त बानी इहो ताम खण वञी तुंहिंजे कैदीअ खे ॾेई आहे असां पाणीअ ते रोज़ो खोलींदासीं उहो ताम तयारु थियल बाबा आल बैत तव्हांजे सखावत तो क़ुर्बान वञा हैदर करार खां वधीक सखी केरु थी थो सघे फुल जे पाल हुसैन खां वधीक सखी केरु थी थो सघे मिठड़े मोहम्मद करीब खां वधीक सखी ॿियो केरु थी थो सघे पियो उहो ताम तयारु थियल वञी उन कैदीअ खे ॾेई आया पाण वरी पाणीअ ते रोज़ो खोलियो अथनि 3 ॾिहाड़ा जेॾी महिल जो हैदर करार संदसि घर वारीअ सुख पूरी कई आहे शहज़ादा ख़ुशि थी पिया नारे तकबीर नारे हैदर करार वलियनि जो सरदार पंहिंजे शहज़ादनि खे फरमाए त अब्बा तव्हां हाणे अलाह जो ख़ुशि थी पियो नबी पाक असांखे जेको नज़र जे वास्ते सुख जे वास्ते बास जे वास्ते जेको हुकुम फरमायो असां उहो पंहिंजो पूरो कयोसीं रब्बुल आलमीन वॾी महिरबानी कई जो तव्हां ख़ुशि थी पिया आहियो अब्बा हाणे तव्हां मां बाबे
नाने के मुबारक हली दई चऊं हैदर करार वली जो सरदार विच में आ सजो हथ हैदर करार पाजे बजरे हजरत इमाम हसन अल मुज्तबा के दिनो वा कबो हथ हैदर करार वली जे सरदार पाजे शहंशाह हुसैन के दिनो वा अरे एड़े शान शौकत सा हैदर करार वली जो सरदार मदीने सरकार जे दरबार में तो अचे पियो अरे महबूब करीम जे दरबार में जे वक्त में पैदा जे हैदर करार सईदो फरमाया तो अली मुर्तजा शेर खुदा महबूब लख लख मुबारक हो जनव तमाजा बजरा कुश्ती पया तमासा के जेको नजर पास 400 साल की पूरो कयो वा अरे चयो से त नबी पाक सुने के वनी मुबारक दई अचो त तुझे कुलन जा सवार तुझे जुल्फन के वठण वाला बजरा तो जा खुश्ती पिया आहिन दाइदा फरमान तो हैदर तो के भी बजरन जे खुश थियण जी मुबारक हुजे पर मांखे त ॿुधाए अमल कहिड़ो कयो थी जो 5 मिंट गुज़रिया तुझे अजर काग में तुझे शान में अल्लाह कुरान नाज़िल कयो आहे सुभान अल्लाह त हैदर करार वली जो सरदार तो फरमा को त महबूब करीम तवा जो असा के पास जे वास्ते जई आयो त 3 साल को लाग रोजा रखदा से असर जो टाइम थियो त पानी ते रोजो रखियो से सुबह थियो त दुकान तोरी बटरे फेर जवन जा वठी जे तुझे बचरी के नम त ठाए 4 रुपया त साजे रोजो खोलींदा से पो पारे दिहाड़े रोजे खोलण जो टाइम थियो त साजे दरवाजे ते मिस्कीन आयो प्यार ताम चल उनिया के दिनो से बे दिहाड़े ते साजे दरवाजे ते यतीम आयो वो ताम प्यार चल उनिया यतीम के दिनो से 3 दिहाड़े ते रोजो रखियो से ताम प्यार की इजाजत पे वाजे वो कह दिया तो उनिया के ताम दई छयो से महबूब 3 दिहाड़ा पानी ते रोजो रखियो से भी पानी ते रोजो खोलियो से भी बराबर माया अल्लाह जो शेर मगर ने भुख जे सबब जे करे चीरो मुबारक मुझो दर्द थी पियो मगर अग में इए चे मत वनी महबूब करीम के बिशारत दई अचो मुबारक भी दई अचो मां अमल त इहो कयो वा हाणे मेहरबानी कर महबूब बुआ बुधाए त सही अल्लाह सही आयत मुबारक असा जे शान में केड़ी मोकलिया हाणे इहा कुरान पाक जी आयत हैदर करार जे शान में खातून अतहर जे शान में पानी फिजा जे शान में खुदा मोकलिया त नबी सुनो तो फरमा को हैदर तमा जे करे मिस्कीनन के भी ताम खाराया यतीमन के भी ताम खाराया कैदन के भी कादा खाराया तम त अल्लाह जी जात बाबरकात की कुरान पाक में एड़ी आयत नाज़िल फरमाया रब तो फरमा बद यूफून बिन नज़री व यखाफून यौमन कान शर्रुहु मुस्ततीरा व युतिमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा अल्लाह जी जात बाबरकात फरमा को तो ये मुजाबा नार जे के बाजू पासू नजर पूरा था कन प्या उनिया दी काट जन ता प्या जे यारे सस्ती शिद्दत फेल लगूंदी रब तो फरमा को तो युतिमून अत्ताम अला हुब्बिही आई तामता करान प्या रब्बुल आलमीन जे मोहब्बत में मिस्कीनन के भी त यतीमन के भी त कैदन के भी वो ये ता फरमान प्या इन्नमा नुतिमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा ए जे के असा तवा के तामता खारायो ता तवा के खादा ता खारायो का पाजे देखा वजे वास्ते न अल्लाह जे रजा मंदे जे वास्ते ता खारायो प्या ये भी न ता तवा के खारायो ता साजी खुशामद भी कयो या साजे वास्ते बाहर निकली तवा वाह कयो को बदलो तवा को नता वटो को उचूरो तवा को नता वटो तवा को शुक्रगुजारी नता तलब कयो इनिया जे करे असा तवा के तामता खारायो ता ता सदा पुनल रब्बुल आलमीन राजी हुजे अरे अल्लाह तबारक व तआला जे जात बाबरकात जे प्यारे महबूब जो वो मेहरबान घरानो वा जे दरवाजे ते मिस्कीन आया त पेट भरे रहा यतीम आया त सैराब थी रहा कैदी आया त झोल भरे रहा एरो अलफ हैदर करार जे जात बाबरकात जो सखी दरवाजो मगर करबला जे मैदान में उन हैदर करार जा बचरा है जे केटन ध्यान को उया लबीन त बुखा लबीन भाई वे कैदी बिठल था तले तो लतीफ सुनो फरमा को दोस्त को आए दादुल्ला तो मुहब मारा है खासन खलील लिखे सत्यू सहाय अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे वो इनिया मज आए का उनी गाल असरार जी हैदर करार जे बचरन के भुखन जन में को अल्लाह के मसो को न पे आयो सकीना साल जो कह जानी बन जी हलियात रब्बुल आलमीन के को मसो को न पे आयो मगर मोहब्बत घड़ी में मुसीबत घड़ी थी दिया हैदर करार के बचरन या अजीम कुर्बानी दुनिया तने त गुनाहगार जन्नत उम्मत के जन्नत जो मालिक कदा उन जो छोटकारो भी थी दो नबी पाक अलैहि सलात व सलाम जे नवासे दुनिया जे तस्ते ते करबला जे मैदान में एड़ो त इम्तिहान दिनो वा नहीं त कोई न सकदो मगर को गुमान भी करे न सकदो नहीं तारीख मुहर्रम शरीफ जिया हैदर करार वलियन जे सरदार असदुल्लाह अल गालिब जो बचड़ो कुर्बान थी आयो नबी पाक जा बचड़ा थींदा भी आहिनि जो ज़ाहिरी ज़िंदगी में तो हुसैन अलैहिस्सलाम कुरान जी लोली न छड़ी खुदा जो कसम 3 तारीख मुहर्रम जो ॾियारो 200 कदमनि ते हुसैन अलैहिस्सलाम जो धड़ मुबारक पियो वा खोड़ी इब्न यज़ीद मलऊन
बूंद कुसी विया त रब करीम जो कसम है तेरे करार जी तलवार हथ में कड़ी करे पाजे भाज लाश जे मतो पहरो बीठी थीजे तही तारीख मुहर्रम जो ॾियारो हुसैन अलैहिस्सलाम शहीद थियो त आसमान जा किनारा ॻाढ़ा थी विया अरे करबला जे मैदान में जेको पत्थर खयो पियो वञे त उन्हीअ मां बि रत पई वई तॾहिं तो लतीफ़ फरमा पियो त हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर कजे ज़री त लॻे माठ मिरुनि खे डूंगर पवन डरी वञनि बरबरी यो भर उभरे की नगी वॾो ज़बरदस्त करबला जे मैदान में ॾहीं जे ॾियारे तूफ़ान अचे थो वञे पियो एतिरो त ज़बरदस्त हूअ बि जून जुलाई जो महीनो चइनी क़िबला जा झोला ऐं हवाऊं त लॻनि पियूं माण्हू खे ॾिसण में नथो अचे हैदर करार जी वफ़ादार बचड़ी आहे जेका पंहिंजे भाउ जे लाश जे मथां पंहिंजे बाबे साईं जी तलवार खे पारो बीठी थीजे अधु कलाक गुज़रियो जाती ॾिसे पई त हिकिड़ो मोहम्मद जे मदीने जो सुहिणो बादल थो अचे पियो वॾो हिकिड़ो सुहिणो कटर थो अचे पियो उन कटर में हिकिड़ो घोड़े सवार थो अचे घोड़े सवार उन्हीअ जे मुंहं मुबारक जे मथां निगाह पयल आहे आल बैत जे खीमन ॾे काईंदो थो अचे हलंदो थो अचे पियो घोड़े खे तेज़ रफ़्तार हलाईंदो थो अचे त हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जी वफ़ादार भेण उन्हीअ घोड़े सवार खे हक़ल करे थी चवे त ओ अदा घोड़े सवार मां सम्झां थी त मथां तूं यज़ीद जे लश्कर मूं आयो हुजे दस्तूर त ईअं थींदो आहे त जंग जेकॾहिं फतह थींदी आहे त बराबरि ज़ाहिरी फतह त तव्हां कई आहे जो मुंहिंजो भाउ हुसैन बि पुठो अथव मुंहिंजो हमशिकले पैगंबर अकबर बि पुठो अथव अब्बास खे बि ज़िंदगी मार न ॾिनी अथव कासिम घोट खे बि सेज मार गाल ॾिनी अथव सम्झां थी त असांखे क़ैद करण था अचो या वरी जंग जे फतह करण खां बाद में गनीमत जो माल हथ कबो आहे त रब जो नालो अथव असां वटि पाणीअ जा बंदूक कोन्हनि के जो सकीना जे लबनि ते खणी रखूं पाणीअ जो ढुक कोन्हे को जो मुस्तफ़ा जूं बचड़ियूं वुज़ू करे नमाज़ पढ़ूं असां वटि सोन कोन्हे वको चांदी कोन्हे वको ख़ुदा जे वास्ते असांजे तंबू ते नाच हाणे मुंहिंजो दिलि पर हुसैन खुशी आयो आहे पंजनि साल जे सकीना साल खे मस पुठीअ खे तपड़े तपड़े निंढड़ी कराई अथमि मथां मुंहिंजी पंजनि साल जी सकीना साल मुताह करे उते ख़ुदा जो अर्श लर्ज़ी पवंदो हुजे बाक़ी जेकॾहिं तूं असांखे क़ैद करण जे वास्ते तो जे इब्ने साद मोकिलियो अथव त हुसैन जे भेण खे गिरफ़्तार करे अचो त ख़ुदा जे वास्ते असांखे रातो की राति छॾियो सुबुह जो असां सभु तव्हांजा कैदी थींदासीं हैदर करार जी बचड़ी आहे जेका उन घोड़े सार खे ईअं फरमाए रही आहे मगर घोड़े सार को ख़्यालु नथो करे हलंदो थो वञे हलंदो आहे उन तंबूअ जे अंदरि वियो जिते लाशनि जूं कतारूं लॻियूं पियूं आहिनि घुमंदो थो वञे पियो लाशनि जे मथां त हैदर करार जे बचड़े दिलि में ख़्यालु कयो त हे पंहिंजो वापरायो नाहे जेकॾहिं यज़ीदी लश्कर जो सियादी हुजे हा त मूंखे झिड़क पइजे हा हे जेको घोड़े सवार ॻाल्हाए कोन थो पोइ या त मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम आहे या बाबू हैदर करार आहे या जीजल अमर ख़ातून जन्नत आहे घोड़े जे मथां घुमंदो घोड़े सवार नंढड़ा हिकिड़ा बचार लाश पिया आहिनि उन्हनि जे मथां चादरूं पयूं आहिनि थियूं त हाणे घोड़े सवार थी थो चवे पियो त बीबी साहिब हे बि नंढड़ा लाश कहिजा आहिनि हे बि नंढड़ा लाश कहिजा आहिनि त हैदर करार जी जाई आहे ख़ातून जन्नत जी नूर जिस्म प्यारी बचड़ी आहे उन घोड़े सवार खे थी चवे पई त अदा हे जेके नंढड़ा बचड़ा पिया आहिनि हिकिड़े जो नालो औला 9 सालनि जो ॿिए जो नालो मोहम्मद आहे इहे मां ज़ैनब साहिब जा बचड़ा आहिनि हीअ बचड़नि जी जोड़ी जेका असां मुंहिंजे पगदार भाउ पुनल हुसैन जी आहे मां करबला जे मैदान में समूरो साथ लुटायूं वेठी आहियां हाणे महिरबानी कर मूंखे ॿुधाए त सही त घोड़े सार तूं आहे केरु पंहिंजो हलाए पढ़ावा सुञाणा तोखे कोन थी त उहो घोड़े सार परदे मूं आवाज़ थो ॾिए पियो त बचड़ी मां तुंहिंजो परदो ॾिसण आई आहियां ऐं तुंहिंजो पारो ॾिसण आई आहियां तुंहिंजी बहादुरी ॾिसण आई आहियां तोखे दिलि जाॻण आई आहियां मां पढ़ाओ कोन आहियां मां तुंहिंजी चीजल अमर ख़ातून जन्नत आहियां जो जन्नत बकीअ में तुंहिंजो पारो ॾिसण आई आहियां अलाह जे कय ते राज़ी थी जो ए सूरत तूं कॾो नावा करबला जा सिर जे मथां अचनव इहे पंहिंजे सिर ते निभाइजो मां ख़ातून जन्नत जी धन न लॼाइजाए हैदर करार जी सिजात न लॼाइजाए बचड़ी सब्र जी दामन न छॾिजाए क़ुर जे लोलीअ खे न विसारजाए जेकॾहिं तव्हां सब्र जी दामन छॾींदो त क़यामत जे ॾियारे उम्मत जो छोटकारो कीअं थींदो मां तव्हांखे रब जे हवाले कयूं थी वञा मां तव्हांजी निगाहबान आहियां मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम तव्हांजो निगाहबान आहे उहा 11 जी राति आहे जेका सूरन जी राति आहे लबे त खे तंबुन में गुज़री वई आहे सुबुह जो जेॾी महिल जो टाइम थियो आहे त हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे खीमे जे अंदरि आज़ान चई सुबुह जी नमाज़ जी तयारी करे रहिया आहिनि सलाह शरीफ़ खे भेरो वॾी आवाज़ नबी पाक अलैहि सलाम जे दास बाबरकात जा बचड़ा एॾो बेपरवाह रब्बा केरु उन सां पुछी सघे जंहिंजे दरवाज़े तो मिसकीन अचनि त खाधा खाई वञनि यतीम अचनि त उमेदां पूरियूं करे वञनि अरे कैदी अचनि त पंहिंजूं उमेदां पूरियूं करे वञनि मगर करबला जे मैदान में उन हैदर जा बचड़ा हिकिड़े ढुक जे कारण तरसी रहिया आहिनि
यारी जो दिहाड़ो थियो आहे त यज़ीदी ज़ालिम हुया उतो हथ करियूं खणी करे रसूं खणी करे जे नबी पाक जे बचड़नि खे गिरफ़्तार कयो अथनि हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खे बि गिरफ़्तार कयो अथनि हुसैन अलैहिस्सलाम जे भेण खे बि गिरफ़्तार कयो अथनि यारीअ जो दिहाड़ो आहे सूरत ॾुखनि जो दिहाड़ो आहे जो नबी पाक अलैहिस्सलाम जूं बचड़ियूं उठण जे मथां चाढ़े करे हाणे कूफे ॾे वठी था वञनि पिया त असां इब्न ज़ियाद खां वञी इनाम बि वठूं ऐं उते सोन चांदीअ जा खज़ाना बि वठूं यज़ीद जे दरबार में दाद बि वञी वठूं अरे टके जो माण्हू आहे सवारी थी मिले पई उठण जे मथां पाखड़ा रख ॿार झुलूं रखियूं आहिनि मगर जो मुस्तफ़ा जूं बचड़ियूं उठण जे मथां चढ़नि थियूं त को पाखड़ो कोन्हे को का झुल कान्हे का उठण जूं पुठियूं उगारियूं जंहिंजे मथां मुस्तफ़ा जूं बचड़ियूं चढ़ियूं आहिनि सकीना साण खे उन ॾाढो बेताब कयो मगर बाबा हाल पैदो